अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक कप जो स्लो जारी है तमासा मीरपुर खास में खबर शेयर कंदा आलो मीरपुर खास मेंबर कौमी असेंबली मीरपुर अली टारपुर चवायत हलंदड़ मौसमी तेज बरसात दौरान वफाक पारा सहकार न होने बराबर है। सिंध हुकूमत बरसात मुतासर की मदद कर रही है। वफाकी वजीर लोगो तनकीद कर पाया। वफाकी वजीरन के वफाक हुकूमत के सिंध में बरसात दौरान मुतासर थियल माण्हुनि जी मदद करण लाइ चवणु घुरिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन संदसि बंगलो ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। उन मौक़े ते हिन चयो त मौजूदा तेज़ बरसातनि सबबि सिमन नालनि में घरनि पवण ऐं ओवरफ्लो थियण सबबि बहिराणे में ॻोठ पाणी हेठि अची रहिया आहिनि, जंहिंमें उन्हनि जा फसल घर में मौजूदु काथे पीते जो सामान घर जे ॿियनि शयुनि समेत घर पिणु किरी पिया आहिनि। माण्हुनि जो तमामु घणो माली नुक़सानु थियो आहे, जंहिं सबबि ॻोठनि जा माण्हू रोडनि ते अची वेठा आहिनि। उनखां अलावा तेज़ मौसमी बरसातनि सबबि शहरी आबादी खे बि तमामु घणो नुक़सानु थियो आहे। मुतासिरनि जी मदद करण लाइ सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पंहिंजो वधि में वधि कोशिशूं वठणु घुरिजनि। उन्हनि जे नुक़सान जो वधि में वधि अज़ालो करणु घुरिजे। हिन चयो त 2011 जी बोर्ड दौरान अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी जे दौर में बोर्ड मुतासिरनि जी तमामु घणी मदद कई वई हुई, जंहिंखे हिन वक़्त ताईं माण्हू यादि करे रहिया आहिनि। इन वक़्त भी बरसात जी तबाही कारण जी साॻी सूरत हाल आहे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर हरीराम किशोरी लाल चयो त सिंध हुकूमत पारां बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। हिन वक़्त ताईं मुतासिरनि खे टेंट मच्छरदानियूं राशन बैग ॾिना विया आहिनि। उन खां अलावा मुतासिरनि खे कैंपिन में शिफ्ट कयो वियो आहे, हिते उन्हनि खे खाधे पीते जो सामान मुहैया कयो वियो आहे। हिन वधीक चयो त ज़िले इंतिज़ामिया शहरनि मां पाणी निकाली ते कमु करे रही आहे। उन खां अलावा सिमन नालनि में नंढनि घारनि जी पीअणो बंदि करण जो सिलसिलो तेज़ी सां जारी आहे, जॾहिं त ॿिनि वॾनि घारनि मां हिकु बंदि कयो वियो आहे ऐं हिकु जल्द बंदि कयो वेंदो। हिन वक़्त हालात बहितरी तरफ़ वञी रहिया आहिनि। माण्हुनि खे सब्र सां कमु वठणु घुरिजे। सिंध हुकूमत मुतासिरनि जे हर मुमकिन मदद करण लाइ तयारु आहे। बरसात दौरान मुतासिर थियल इलाइक़नि जे सर्वे थी रही आहे। सर्वे मुकमल थियण बाद अंदाज़ो लॻी सघिजे थो त मुतासिर थींदड़ माण्हुनि जो केतिरो नुक़सानु थियो आहे। उन बाद मुतासिर थींदड़ माण्हुनि जे नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। उन मौक़े ते NPA अनवर मोहम्मद बरगड़ी अॻूणी चेयरमैन ज़िला काउंसिल मीर अनवर टारपुर समेत पार्टी जे वर्करनि ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।